पंहिंजी किताब तंबीहुल गाफिलीन में हिकिड़ी रिवायत आई आहे, तवील रिवायत आहे, जो इख्तिसार बयान पे कया। मुझे सोने हबीब जी दरबार लगी पई, बाहरों सैयदना उमर फारूक आयो, पर जिए बाहरों आयो तो रोंदो आयो। छा रोंदो आयो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था, उमर जी या रसूल अल्लाह मुझो अब्बो अमड़ तो ता कुर्बान। उमर छो रोंदो आयो? अर्ज करे तो या रसूल अल्लाह, बाहर हिकिड़ो नौजवान तव्हांजे महफिल जे ॿाहिरों वेठो आ, पर ॾाढो थो रोए। अहिड़ो त दर दर मां रोई रहियो आ जो उन जे रोअण खे ॾिसी मूं उमर खे बि रोअण अची वियो आहे। असांजो तरीक़ो नक्शबंदी इन 81 तरीक़ो, इन 81 ऐं इंसिबागी तरीक़ो आहे। इंसिबागी सिबग हिकिड़े जो रंग ॿिए ते लॻंदो आहे, हिकिड़े जो अकस ॿिए ते पवंदो आहे, ऐं इहो ई तरीक़ो हुजूर जे सहाबा किराम जो। तव्हां ॾिठो आहे त जॾहिं उखरी में मूरी हणबी आहे, कणक के विझी या सारियुनि खे विझी, त पोइ मुहरी त चंद दाणनि ते लॻंदी आहे, पर दाणा हिक ॿिए में लॻंदा आहिनि त बि छिलजी साफ़ थी वेंदा आहिनि। तूतड़ जुदा, चांवर जुदा जुदा। इन तरह सां ही जेको तरीक़ो आहे, इन 81 तरीक़ो आहे। हिकिड़े जो अक्स ॿिए ते पवंदो आहे, हिकिड़े जो रंग ॿिए ते चढ़ंदो आहे। तॾहिं हुकुमात सालिहनि जी सोबत में वञी वियो, रकीकुल कल्ब इंसाननि सां गॾु वञी वियो, त उन्हनि जो रंग तव्हां ते चढ़े। बज़ाहिर त का ॻाल्हि कोन हुई, हू माण्हू रुनो पे, पंहिंजी हुनजी कैफ़ियत हुई, पर उन खे ॾिसण सां उन जे रोअण वारो रंग सैयदना फारूक आज़म ते चढ़े। रोंदो आयो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, उमर रोअण जो सबब कहिड़ो आहे? या रसूल अल्लाह, ॿियो त को सबब कोन्हे, बसि हुन नौजवान जे रोअण खे ॾिसी मूंखे बि रोअण अची वियो। साईं फरमाइनि हुनखे वठी नौजवान आयो, हबीबन पुछो त छो थो रोई? या रसूल अल्लाह, पंहिंजा गुनाह याद आया, पंहिंजो खताऊं याद करे, पंहिंजा गुनाह याद करे रोआं थो। अल्लाह जी कहारी दरबार ते मां कहिड़ो जवाब ॾींदुसि? हबीबन करीमन फरमायो त तू अहिड़ा गुनाह कया आहिनि छो एतिरो पशेमान आहीं, एतिरो रोई? भला मूंखे ॿुधा त समुंड जी झग घणी आहे, तुंहिंजा गुनाह घणा? चए थो, या रसूल अल्लाह, समुंड जी झग खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। साईं फरमाइनि था, भला ॿुधा, वणनि जा पन घणा या तुंहिंजा गुनाह घणा? चए थो, या रसूल अल्लाह, वणनि जे पननि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। सरकार फरमाइनि था, भला ॿुधाए त मींहं जा कतरा घणा या तुंहिंजा गुनाह घणा? चए थो, या रसूल अल्लाह, बारिश जे कतरनि खां मुंहिंजा गुनाह घणा आहिनि। हबीबन फरमायो, भला ॿुधाए त मुंहिंजे रब जी रहमत घणी या तुंहिंजा गुनाह घणा? दाह निकिरी रोई, चए थो, या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सुहिणा हबीब, अल्लाह जी रहमत मुंहिंजे गुनाहनि खां तमामु घणी आहे। हबीबन फरमायो, ओ रब जा गुनाह बख़्शींदो, ॿुधाए छा अहिड़ा गुनाह कया आहिनि जो एतिरो तूं पशेमान आहीं? अर्ज़ करे थो, या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सुहिणा हबीब, ॿिया त गुनाह घणा, पर हिकिड़ी ख़ता मूंखां तमामु वॾी थी वई आहे। मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत रहंदी, ख़ुदा जे ख़ौफ़ वारी नेक परहेज़गार औरत हुई। मां उनखे बुराई ॾे छिकींदोसि, पर हूअ बचंदी रहंदी हुई। ताजो इन हाल में औरत वफ़ात करे वई, मूंखे शैतान गुमराह कयो। जेॾी महिल उनखे कांधी कब्र में नियणी खे पूरे मोटिया, रात थी, ऊंदाही में वञी मूं उनजी कब्र खे खोटियो।
قبر کے کھولے یا رسول اللہ منہ نے جے کفن کا چھکے انہیں جے لاش کے باہر کڈیو انہیں دے لاش کے باہر کدھی انہیں جو کفن لائے منہ انہیں لاش سا زنا کہی یا رسول اللہ جری مل مکھوں یا خطا تھی وئی تو انہیں لاش مجا آواز آئیو ارے ظالم خدا جے نمبر کھا نڈنے منیانی تجھو کہڑو ڈو کہو جو مکھے کپڑا لاہے کفن لاہے بے آبرو کہی تو اللہ جے ترتے کہڑو جواب نہیں دے جری مل انہیں دے لاش مائیو آواز آئیو یا رسول اللہ مجھا لنگ ڈکی ویا ہنے روح تو تمہار بجے گا جواب کیڑو نیند سے سوہ ونایم سو مرا مجھو میرو موتیو میں ونجنو تپیو میں جتے ہلن ناہے اس نری میرے ساری گناہ میں ونجایا میں یا رسول اللہ کرے سودو کسے کچ جو وہایو میں یا رسول اللہ برے دفتر گناہ میں جا اچھو آیو سی ہمانجے در بھرے دفتر گناہ میں جا اچھو آیو سی ہمانجے در دغا بازی نری کچھ کو کمایو میں یا رسول اللہ میرے ساری گناہ میں ونجایا میں یا رسول اللہ جو صلی اللہ علیہ وسلم لگا تکیا گناہوں کا پڑا دن رات سوتا ہوں مجھے اس خواب غفلت سے جگاؤ یا رسول اللہ مجھے اپنا ہی دیوانہ بنا دو یا رسول اللہ مجھے اپنا ہی دیوانہ مجھے اپنا ہی مجھے اپنا ہی دیوانہ بناؤ یا رسول اللہ مجھے اپنا ہی دیوانہ بنا دو یا رسول اللہ لگا تکیا گناہوں کا پڑا دن رات سوتا ہوں مجھے اس خواب غفلت سے جگا دو یا رسول اللہ مجھے اس خواب صلی اللہ علیہ یا رسول اللہ عزیزان گرامی مجھے سونے حبیب چنے ہن جو یو داستان بدوا سائیں کریمن فرمایا تا نکر مجھے مجھے سمجھا پر مجھے مدینے دے شہر بالکر متا تجھے کرے بین دے خدا جی کا گرفت نہ تھے
जेमल महबूब ने हिनखे पंहिंजे महफिल मां ॿाहिरि करायो ही घर न वियो पंहिंजे बचन दे न वियो पर सिधो जबलनि दे गारनि दे हलियो वियो रड़ियूं कंदो रोंदो वते केॾीमहिल हुन जबल ते केॾीमहिल हुन पहाड़ ते हाय मुंहिंजा गुनाह हाय मुंहिंजूं खताऊं अॼु महबूब बि दर तां हटाए छॾियो हाणे वञा त कहिड़े दर वञा रोए ज़ारोज़ार ए मुंहिंजा मौला तू अरहमुर राहिमीन आई बराबर गुनहगार आहियां बराबर पापी आहियां पर जे तू न बख़्शींदे त ॿियो केरु मूंखे माफ़ी ॾींदो कियां रिझाया तोखे कियां परचाया कियां रिझाया तोखे कियां परचाया दस कोना माथे मोमिन ओ निमाज़ी दस सुराणा चिराज़ी जामी जोड़ाया किन सिरड़ो निमाया जामी जोड़ाया किन सिरड़ो निमाया दस कोना 40 ॾींहं रोंदे रड़ंदे गुज़री विया 40 ॾींहं रब खे अर्ज़ थो करे मुंहिंजा मौला जे बख़्शी त तूं अरहमुर राहिमीन नहीं भला जे नथो बख़्शी त मूंखे आख़िरत जे अज़ाब खां बचाए जेका सज़ा ॾी सा दुनिया में सज़ा ॾे मूं ते पत्थर वसाए मुंहिंजी सूरत बदलाए मूंखे जेकी अज़ियत ॾी जेको अज़ाब ॾी दुनिया में ॾे मूंखे जहन्नम जी बाह खां बचाए जाए हे मुंहिंजा मौला पर जे बख़्शी त तूं वॾो करीम रहीम आई ए मुंहिंजा मौला जे मूंखे बख़्शी त पंहिंजे हबीब जे पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे ज़बानी मूंखे ख़ुशख़बरी मिलाए त तो मूंखे माफ़ कयो 40 ॾींहं ते वही जिब्रील जो नुज़ूल थियो या रसूल अल्लाह रब फरमाए थो हुन नौजवान एतिरो रुनो एतिरियूं रड़ियूं कयूं मुंहिंजे दर ते ॻोढ़ा डाढ़िया आहिनि उन जे लुड़कनि खे उन जे आदि निज़ारी खे ॾिसी मां रब उन जा सभु गुनाह बख़्शे छॾिया मुंहिंजा महबूब हाणे उनखे ख़ुशख़बरी तूं पंहिंजे ज़बान सां ॾे त उन जो रोअण उन जी आसी ऐं निज़ारीअ सां क़बूल करे वरिती आहे असां उनखे पंहिंजे तरह माफ़ी ॾेई छॾी आहे हबीबन करीमन माण्हू मोकिलिया वञी ॾिसो किथे आहे वञी ॾिसण ते हिकिड़े वारी जे दड़े ते रोए थो पियो ज़ारो ज़ार मुंहिंजा मौला जे अज़ाब ॾी त अॼु मूंखे ॾे जे माफ़ी ॾी त महबूब जे ज़बानी ख़ुशख़बरी ॾे अब हल तोखे मदीने वारो साईं सॾे हबीबन जे अॻियां आयो साईं फरमाइनि था तोखे मुबारक हुजे तुंहिंजी आसी ऐं निज़ारी तुंहिंजो रोअण ऐं रड़ण तुंहिंजा लुड़क हारण अल्लाह वटि अघा मिलिया तुंहिंजे गुनाह जूं माफ़ी मिली वियूं